नाज़रीन ते अमां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। बाबड़ो वेझो राउंती जे कचे वारे इलाइक़े में धाड़नि हथां शहीद थियल SHO अब्दुल मालिक कमांगर जो मड़ सखर वारे घर आंदो वियो आहे। शहर में सोग छाइजी वियो आहे। शहीद SHO अब्दुल मालिक कमांगर जी जनाज़े नमाज़ पुलिस हेडक्वार्टर सखर में 4 वॻे अदा कई वेंदी। अहम ख़बर अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। बाबड़ो वेझो राउंती जे कचे वारे इलाइक़े में धाड़ियलनि हथां शहीद थियल SHO अब्दुल मालिक कमांगर जो मड़ सखर वारे घर आंदो वियो आहे। शहर में सोग छाइजी वियो आहे, जॾहिं त शहीद SHO अब्दुल मालिक कमांगर जी जनाज़े नमाज़ पुलिस हेडक्वार्टर सखर में 4 वॻे अदा कई वेंदी। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। बाबड़ो वेझो राउंती जे कचे वारे इलाइक़े में धाड़ियलनि हथां शहीद थियल SHO अब्दुल मालिक कमांगर जो मड़ सखर वारे घर आंदो वियो आहे। शहर में सोग छाइजी वियो आहे। शहीद SHO अब्दुल मालिक कमांगर जी जनाज़े नमाज़ पुलिस हेडक्वार्टर सखर में 4 वॻे अदा कई वेंदी। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। बाबड़ो वेझो राउंती जे कचे वारे इलाइक़े में धाड़ियलनि हथां शहीद थियल SHO अब्दुल मालिक कमांगर जो मड़ सखर वारे घर आंदो वियो आहे। शहर में सोग छाइजी वियो आहे। शहीद SHO अब्दुल मालिक कमांगर जी जनाज़े नमाज़ पुलिस हेडक्वार्टर सखर में 4 वॻे अदा कई वेंदी। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे मोरड़ो महर। जी मोरड़ो महर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, घोटकीअ में धाड़ियलनि सां मुहादो अटकाइण दौरान शहीद थी वियल SHO अब्दुल मालिक कमांगर जो मड़ सखर उन जे अबाणे घर आंदो वियो आहे। शहीद थी वियल SHO अब्दुल मालिक कमांगर जो मड़ जॾहिं सखर उन जे अबाणे घर पहुतो त उन वक़्तु शहर ऐं उनजो जेको घर जो इलाइक़ो आहे उहो उते माहौल जेको आहे सोगवार थी वियो आहे। शहीद थी वियल SHO अब्दुल मालिक कमांगर बाबति पुलिस जी तरफ़ां इहा पधिराई जारी कई वई आहे त 4 वॻे शहीद अब्दुल मालिक कमांगर जी जेका जनाज़े नमाज़ सखर जे पुलिस हेडक्वार्टर में अदा कई वेंदी। जी ठीकु आहे मोरड़ो महर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।